सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में सिस्टम के ऑफिसर्स खिलाफ़ कार्रवाई तेज़ कई वयूं आहिनि। कराची पुलिस चीफ के केस दाख़िल करण की सिफारिश कई वई है। गैर कानूनी अदावतुनि में मुलविस बिन ऑफिसर्स खिलाफ़ केस दाख़िल करण के लिए DGSBCA कराची पुलिस चीफ के खत लिखो है। खत में चयो वियो है तो पुलिस चीफ के ॾिनल लिस्ट में कराची ओलह में मुक़रर इंजीनियर अब्दुल समी शेख और मोहम्मद आसिफ शेख जा नाला शामिल आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मूजिब बई ऑफिसर्स गैर कानूनी अदावतुनि बिल्डर मालिकनि खां भत्तो वसूल करण के इल्ज़ाम में मुअतल थियल आहिनि। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची के रिपोर्टर नज़ीर मेमन खां। नज़ीर, छा तफ़सील आहिनि इन जा? सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में जेके सिस्टम जा ऑफिसर आहिनि उन्हनि खिलाफ़ कार्रवाई जेके आहिनि उहा तेज़ कयूं वयूं आहिनि। जॾहिं त कराची पुलिस चीफ के जेके करप्ट ऑफिसर आहिनि, गैर कानूनी तामीरात में जेके मुलविस ऑफिसर आहिनि ऐं कम कंदड़ आहिनि, उन्हनि खिलाफ़ FIR दाख़िल करण जी जेका सिफारिश आहे उहा कई वई आहे। जॾहिं त गैर कानूनी अदावतुनि मुलविस SBCA जेके ॿ ऑफिसर आहिनि उन्हनि खिलाफ़ केस दाख़िल करण लाइ DGSBCA हिसाब कोड जेको आहे कराची पुलिस चीफ के खत लिखी छॾियो आहे। जॾहिं त खत में चयो वियो आहे त कराची पुलिस चीफ के फराहम कयल जेका लिस्ट आहे हुन में कराची जे ओलह ज़िले में मुक़रर इंजीनियर अब्दुल समी शेख ऐं मोहम्मद आसिफ शेख जेके आहिनि उन्हनि जा नाला जेके आहिनि उहे कराची पुलिस चीफ के फराहम कया विया आहिनि। उन सिलसिले में SBC अख़्तियारनि जो चवणु आहे त हीअ जेके ॿई ऑफिसर आहिनि उहे गैर कानूनी अदावतुनि में मुलविस आहिनि। जॾहिं त इहे ॿई ऑफिसर जेके आहिनि बिल्डर्स ऐं मालिकनि खां भत्तो वसूल करण वारे इल्ज़ाम में मुअतल पिणु आहिनि। उन्हनि खिलाफ़ शिकायतूं जेके आहिनि उहे मौसूल थिया आहिनि। गैर कानूनी अदावतुनि जो जेको सिलसिलो आहे उहो ओभर डिवीजन समेत सॼे ज़िले में जारी आहे, जंहिंजूं कंप्लेनियूं आयूं आहिनि। उन सिलसिले में SBC जी अख़्तियारनि पारां गैर कानूनी में जेके मुलविस ऑफिसर आहिनि उन्हनि खिलाफ़ कार्रवाई तेज़ कई वयूं आहिनि। जॾहिं त कुझु ॾींहं अॻु बि गैर लाॻापियल जेके माण्हू आहिनि उन्हनि खिलाफ़ केस दाख़िल करण लाइ कराची पुलिस चीफ के खत लिखी उन्हनि खिलाफ़ कार्रवाई करण जी सिफारिश कई वई। उन सिलसिले में हिकु दफ़ो ॿीहर सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डायरेक्टर जनरल पारां कराची पुलिस चीफ के जेके ॿ सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा जेके ॿ ऑफिसर आहिनि उन्हनि खिलाफ़ FIR दाख़िल करण जी जेका सिफारिश आहे उहा कई वई आहे। उन सिलसिले में कराची पुलिस चीफ के खत लिखी ॿिन्ही ऑफिसरनि जा जेके तफ़सील आहिनि उहे फराहम कया विया आहिनि। जी नज़ीर मेमन, महिरबानी अपडेट्स के लिए।